तक़रीबन 35 सैकड़ो आहे। अहिड़ी ज़मीन 40 सैकड़ो आहे। जेके मथियां 11% माण्हू आहिनि जिन वटि तमामु वॾी ज़मीन आहे, तमामु वॾी, माना बाक़ी 60 सैकड़ो ज़मीन 11% माण्हू वटि, 40 सैकड़ो नंढा नंढा टुकड़ा आहिनि। इहे जेकॾहिं तव्हां न्यूज़ीलैंड में, ऑस्ट्रेलिया में, अमेरिका में वेंदव त फार्म वॾा आहिनि, 50-50 एकड़ ते माण्हू मशीन हलाइनि था, ट्रैक्टर हलाइनि था, तमामु झझी पैदावार आहे। असां वटि माण्हू वॾी मशीनरी नथो हलाए सघे, तो ज़मीन जा टुकड़ा नंढा आहिनि। सम्झो था? लेकिन जेको पहिरियों सुवाल कयोसीं, जेकॾहिं मशीन अची वञे त बाक़ी उन ते 3.5 अरब माण्हुनि जो मुस्तक़बिल ऐं लाइवलीहुड छा थींदो? सोच इहा आहे कि ज़राअत में सरमाएदारी हणिजे, उन में पैसा लॻाइजनि, उन मां इज़ाफ़ी पैदावार मिले त सनत में लॻाइजे। त सनतकारी कबी त जेके ॻोठाणे इलाइक़े जा वाधू या इज़ाफ़ी या सरप्लस जेको लेबर फोर्स आहे उनखे कढी करे तव्हां इंडस्ट्री में, इहो कमु 1960 में थियो। डेमू ठहियूं, इरिगेशन्स थिया, इरिगेशन्स जी डेवलपमेंट थी, नवां ॿिज, नवां भाण, ट्यूबवेल अयूब खान जे ज़माने में ॿाहिरां कर्ज़ वठी करे हुननि इन क़िस्म जो मॉडल कोशिश कई त सरमाएदारी कजे, फर्टिलाइज़र जूं फैक्ट्रियूं हणजनि, भाण जूं फैक्ट्रियूं हणजनि, नवां ॿिज मुतारिफ़ कराइजनि, उन में ज़रई पैदावार वधी वई। पर ज़रई पैदावार जे वधण सां ॻोठाणी आबादी जी आमदनी वधे, उन्हनि जा मयारे ज़िंदगी वधे। इहो पाकिस्तान में थोरे अरसे में थोरा माण्हू ग्रोथ थी 10 खां 11% ते मुआशीवाद थिए। मुल्क में मुआशीवाद जी तमामु शदीद ज़रूरत आहे। मुआशीवाद जी चाइना करे थो 8 खां 10%, ओवरऑल पैदावार वधंदी वञे त घणा माण्हू बहितर थियनि। इहा ज़रूरी आहे पर काफ़ी न आहे। तव्हांजी मुआशीवाद थिए त सभु माण्हुनि जो भलो थिए। लेकिन मुआशीवाद बराबरी न आणींदी आहे, ज़रूरी आहे, पर उहा मुआशीवाद इंक्लूसिव हुजे जंहिंमें सभिनी माण्हुनि जो भलो, जेके अंग्रेज़ी में चवंदा आहिनि राइज़िंग टाइड विल लिफ्ट द बोट। जेकॾहिं का छोली ईंदी त हर ॿेड़ी खे खणी वठंदी। लेकिन मुआशीवाद जो लहर अहिड़ी हुजे जो हर माण्हूअ जो भलो थिए, मुआशी अमल इहे न हूंदो आहे। जेकॾहिं असां वारो अमल इहे हुजे आहे त मुआशीवाद मां जीअं चाइना जे मुआशीवाद मां तमामु वॾी अक्सरियत जो भलो थियो आहे, तमामु थोरी अक्सरियत जो गैर मामूली तौर भलो थियो आहे। तमामु थोरा माण्हू बिलियनर्स थी विया, तमामु घणा अमीर थी विया, पर वसी अक्सरियत चाइना में जेके अंग अखर आहिनि उहे ॿुधाइनि था त 80 करोड़ माण्हू गुरबत मां निकिरी आयो आहे 30 सालनि में। 80 करोड़। चाइना जी आबादी ऑलमोस्ट 1 अरब 40 करोड़ आहे। 1 अरब 40 करोड़ माण्हू जेके 30 साल पोइते पियल हुया, बदहाल हुया, पसमांदा हुआ, उन्हनि मुआशी पॉलिसियूं इन तरीक़े जूं अपनायूं या इंट्रोड्यूस कयूं, मुतारिफ़ करायूं, नयूं इंडस्ट्रियूं आयूं, नवां शहर, ज़मीननि जो माण्हुनि खे मालिक करे छॾिया। जेके जागीरदार क्लास हो, तबिको हुयो, उनखे ख़तमु करे छॾिया। नतीजे तौर जेको बुखियो चाइना, आफ़ीम जो सटियल चाइना हो 70 साल अॻ में, पहिरियां 30 साल हू संभालजी न सघियो, पर बाद में उन्हनि तजुर्बा करे जैपननि सां, बर्तानिया सां ख़तरनाक झेड़ा करे पंहिंजे
मथे तबिके जे माण्हुनि सां सख़्तु जंगियूं करे। हुननि हिकिड़ी ॻाल्हि सम्झी वरिती त ज़मीन सां लाॻापियल जेके तालुकात आहिनि उहे तेसीं ताईं तब्दील न थींदा जेसीं ताईं हिन मथे तबिके खां ज़बरदस्ती ज़मीनूं वापसि न वठो। हाणे उन्हनि वटि सॼी दुनिया जो 6 सैकड़ो ज़मीन आहे जिते पोखी थी सघे। दुनिया जी ज़मीन जो 6 सैकड़ो, पर दुनिया जी 22 सैकड़ो आबादीअ जी खाद खुराक जूं ज़रूरतूं पूरियूं करनि। 22 सैकड़ो खाद खुराक जूं जेके ज़रूरतूं आहिनि उहो चीनी अवाम जी ज़रूरत खाद खुराक जी पूरी थी। हाणे सुवाल इहो आहे त सॼी दुनिया में 3 अरब हारी आहे, पर असां समाजी तरक़ीअ जे उन ॾाके ते आहियूं जिते गुज़िरियल 100 साल 150 सालनि जी जेकी शानदार सनअती तरक़ी थी आहे उन बेपनाह क़िस्म जी ख़ुशहाली पैदा कई आहे। 150 सालनि जी जेकी हिस्ट्री आहे उहा ज़बरदस्त आहे। 150 सालनि में अवां ॾिठो स्कूल बि ठहिया, रेलूं बि ठहियूं, स्टील खे पिघारे हुन मां मशीनूं, लोह जूं मशीनूं, कारखाना ठाहिण जूं जेके शुरूआती इनकलाब आया बर्तानिया में, जेके मवासिलात जा रिवोल्यूशन्स आया आहिनि, जेकी अचवञ जी दरियाफ़्त थी आहे, जिते बैंकूं, तिजारत ऐं वापार वधियो आहे, उनमें मजमूई तौर इंसान ज़ात पंहिंजी सरासरी उमिरि में गुज़िरियल सदीअ में 30 साल जो वाधारो थियो। इहो गैर सॼी दुनिया जा माण्हू सरासरी तौर ख़ुशहाल थिया, सरासरी। ऐं हीउ जेको आलमी निज़ाम आहे मालियात जो, उन में तमामु घणी दौलत जनरेट थी आहे। तमामु वॾा सरमाएदाराना मुल्क, जापान, यूरोप, अमेरिका, कैनेडा, ऑस्ट्रेलिया, इहे तमामु वॾा ख़ुशहाल मुल्क थी चुका आहिनि। पर उन ख़ुशहालीअ मां हिकिड़ा अहिड़ा मुल्क आहिनि जेके पोइते रहिजी विया आहिनि, जिन जी सरासरी आमदनी जीअं पाकिस्तान आहे, उन जी सरासरी सालाना फी माण्हू $1300 मिसलन कमाए थो, त उन जे मुक़ाबले में दुनिया जा ख़ुशहाल मुल्क जेके आहिनि उहे $70,000-80,000 कमाए थो। तंहिं करे ग़रीब ऐं अमीर मुल्कनि में जेको फ़र्क़ु आहे उहो हिक जे मुक़ाबले में 70 गुना वधियो आहे। इहो फ़र्क़ु अॻ में न हो। हाणे तसवर कयो, जेको कतर जो फ़ीकस माण्हू आहे उहो $1,00,000 खां मथे सालाना कमाए। पाकिस्तान जो आम माण्हू साल में सरासरी उन जी फ़ीकस आमदनी $1,300। जेपनीज़, अमेरिकन, बर्तानवी, उन्हनि खे जेकॾहिं अवां ॾिसंदव त उन्हनि जी 65,000, 60,000, 70,000 कतर जी गैर मामूली तौर लख खां मथे आहे। तंहिं करे इहो फ़र्क़ु जेको आहे समाजी तौर आमदनी में 1 वारो 100 साल अॻ में न हो। तंहिं करे हिन ख़ुशहालीअ मां न रुॻो अणबराबरी पैदा थी आहे, पर हिकिड़ो ॿियो नुक़सान बि थियो आहे। इहो सॼो अमल आसान अमल न आहे। हिकिड़नि माण्हुनि जो ख़ुशहाल थियण जो मतिलबु इहो आहे त जेके ग़रीब मुल्क आहिनि, कमज़ोर मुल्क आहिनि, उन्हनि ते बालादस्ती बि क़ाइमु कजे, उन्हनि खे बेइज़ती में बि आणिजे, उन्हनि सां जंगियूं बि कजनि, उन्हनि जी दौलत में असांजे मुल्कनि जी बैंकुनि में जमा थिए, उहे असांखां हथियार बि वठनि।
ऐं उन्हनि ते असांजी मर्ज़ी बि हले, कर्ज़ बि असां उन्हनि खे ॾियूं ऐं सियासी ताबेदारी बि असांजी। नतीजो जेकियूं हवा ॾिठियूं, हवा इंटरनेशनल इदारा ॾिठा, UN ठहिया, हवा इंटरनेशनल मॉनिटरी फंड ऐं वर्ल्ड बैंकूं ठहंदे ॾिठियूं ऐं ग़रीब मुल्कनि खे कर्ज़ ॾियणु, उन्हनि खे सियासी तौर ताबेदार बणाइण जा इहे सभु हरबा ऐं नुस्ख़ा इस्तेमालु थियनि था। हरबनि खे बि हिक तरफ़ उन्हनि जी माली दौलत ऐं मादनी दौलत ऐं उन मां कमायल जेको पेट्रोल डॉलर आहे उहो सॼो उन्हनि जे बैंकुनि में आहे। इवन चीन ख़ुशहाल थियो आहे त ख़ुशहाल चीन जा माण्हू मालियाती निज़ाम में पैसा उते था रखनि जिते न्यूयॉर्क आहे, जिते लंडन आहे। असांजे ग़रीब मुल्कनि खे कर्ज़ खपनि त हुननि जे बैंकुनि ऐं इदारनि खे रिक्वेस्ट करणी थी पए। तंहिं करे उहो सॼो दुनिया में जेको ख़ुशहालीअ जो पैटर्न ऐं अमल आहे उहो हिक तरफ़ो आहे ऐं अंदाज़ो ही आहे त दुनिया जा के 62 माण्हू अहिड़ा आहिनि, 62 रुगो 62 माण्हू जेके दुनिया जी कुल दौलत जे अधु हिसे जा मालिक आहिनि। ओनली 62 माण्हुनि वटि सॼी दुनिया जी जेकी मजमूई दौलत आहे उनजो 50% 50% दौलत 62 माण्हुनि खे आहे। बाक़ी जेके 70 अरब माण्हू आहिनि उहे बाक़ी 50% में हिसेदार। ॿियो हिकिड़ो वॾो नुक़सानु ही बि थियो आहे त जेको माहौल आहे, जेकी आबहवा आहे, जेके ग्रीन ज़ोन्स आहिनि, जेकी सनअती पैदावार आहे, उन मां जंहिं धुएं जनम वरितो आहे, कार्बन डाइऑक्साइड पैदा थिए, तमामु घणो जेको ही तेल इस्तेमालु थियो आहे, एयर कंडीशन्स हलियूं आहिनि, वॾा वॾा जेके सनअती यूनिट आहिनि, उन्हनि मां उन क़िस्म जी गदलाण पैदा कई आहे जो ऑन एवरेज सॼी दुनिया में जेको दर्जा हरारत आहे, गर्मीअ जो पद आहे, उहो चवंदा गुज़िरियल 150 सालनि में ऑन एवरेज 2 खां 3% वधियो आहे। 2 खां 3% वधण जे करे सॼी दुनिया में तूफ़ान, सुनामियूं, ज़िलज़िला ऐं जेकॾहिं एॾा रफ़्तार सां रखो, जेकॾहिं तव्हां उनजो ग्राफ ॾिसो त उहो 150 सालनि में हीअं अची गुज़िरियल 100 सालनि में हीअं मथे हलियो 3 डिग्री। तो ओवरऑल 150 साल अॻ में सरासरी गर्मीअ जो पद 2 खां 2.5% हेठि ऐं रोज़ाना कोई 25,000 टन कार्बन डाइऑक्साइड, वज़न में 25,000 टन डेली दूंहों पैदा थिए। लेकिन वज़न कजे आसान आहे त हिकिड़ो जहाज एतिरो दूंहों कढे थो जो हम चौरस 2 किलोमीटर जी पॉपुलेशन दूंहें में ज़ब्त हिकिड़ो जहाज। तव्हां जेकॾहिं मोबाइल फोन ते ॾिसंदव सॼी दुनिया में आसमान में केतिरा जहाज हलनि था, उहे हज़ारनि लखनि जी तइदाद। इहे फैक्ट्रियूं बि हलंदियूं, इहे ही समूरा कमर्शियल तिजारती सनअती इदारा बि। तंहिं करे 150 सालनि जी जेकी समाजी तरक़ी आहे उन ख़ुशहाली पैदा कई आहे, उन माण्हुनि जूं सिहतूं बहितर कयूं आहिनि, ऑन एवरेज माण्हुनि जी आमदनी वधियूं आहिनि, पर सभ खां वॾो जेको नुक़सानु थियो आहे उहो इंसाननि जो ऐं माहौलनि जो। ख़ुशहाली जे करे चाइना जा माण्हू ॻोठनि मां निकिरी नवां शहर ठाहिया ऐं अंदाज़ो आहे त गुज़िरियल 20 सालनि में चाइना 60 करोड़ माण्हुनि खे ॻोठनि मां कढी शहरनि में रखिया। हाणे त ख़ुशहाली थी वई। जेके चाइने जा माण्हू कार अफोर्ड न करे सघंदा हुआ, उहे हाणे वीचारा मोटर साइकिलनि, कारनि जी तव्हां असां ॾिसूं था
चाइनीज़ टेक्नोलॉजी ये चीनी वेदर उते न रुगो फ्यूअल जो इस्तेमाल वधीक करनि था, सनती पैदावार जो वधीक करनि था, घरनि में एसियूं बि हणाइनि था ऐं उन इंसाननि जे अमल जे करे जेके जंगलात में जीवत वग़ैरह आहे उन्हनि सां डायरेक्टली तालुक में बि अचनि था। सो इंसाननि जो शहरनि ॾांहुं ऐं खोराकनि जी ज़रूरत पूरी करण जे लाइ ॿी माहौलियात सां उन्हनि जो तालुक थो जुड़े। सो इंसान ऐं जीवत त सदाई पाण सां गॾु रही आहे। पोइ जॾहिं अव्हां उन्हनि सां तालुक में अचो था, उहे चमड़ा हुजनि, नाग हुजनि, कुता हुजनि, बिला हुजनि, उहे सभु चइनि खाइनि था। नतीजे तौर थियो इहे आहे त वबाऊं जेके आहिनि उहे इंसाननि ऐं हैवाननि सां गॾु रहण सां के तालुक में अचण सां अचनि। उनखे सॼी दुनिया जी इंसानियत ऐं मेडिकल साइंसिस तमामु जल्दी न रुगो रिकॉग्नाइज़ कयो पर उनजो हल बि कढियऊं। तंहिं करे जेको वॾो नुक़सानु जेकी ताउन जी बीमारी थींदी या स्पेन में फ्लो आयो उन में अंदाज़नि माण्हू चवनि था कि 50 खां 70 करोड़ माण्हू मरी विया 200 साल अॻ में। ऐं साल अॻ में जेको फ्लो आयो हुयो स्पेन में उन में 50 करोड़ माण्हू हींअर जेकी हीअ वबा आई आहे उनमें सिंपली जेको नुक़सानु थियो आहे जानी नुक़सानु उहो 53 लख आहे ऐं इहो गैर मामूली तौर तमामु जल्दी का वैक्सीन ठाहिणु ऐं सॼी दुनिया ताईं पहुचाइणु इहो गैर मामूली कारनामो आहे जेको मजबूरी तौर इंसान सां चुका आहे। तंहिं करे सनती तरक़ीअ जा नुक़सान हिकिड़ा इहे थिया आहिनि त उन दौलत इहे ज़मीनूं वालारियूं आहिनि। उन दौलत गैर रस्मी पोरिया पैदा कया आहिनि। हाणे बैंकूं कर्ज़ ॾियनि थियूं, अवां घर ठाहियो, बैंकूं कर्ज़ ॾियनि थियूं, अवां गाॾियूं वठो, बैंकूं कर्ज़ ॾियनि थियूं या प्राइवेट माण्हू कर्ज़ ॾियनि था, तव्हां मोटरसाइकिल वठो। इहे गवर्नमेंटूं बि कर्ज़ वठनि जो आलम इदारनि खां। तंहिं करे सॼी दुनिया जो जेको मालियात आहे उहो हिकिड़ियूं ॿिए क़िस्म जा समाजी अमल थो पैदा करे। पैसा आहिनि न आहिनि को मसइलो न आहे, मोबाइल फोन बि मिली वेंदी, मोटरसाइकिल बि मिली वेंदी, घर बि मिली वेंदा, वॾा वॾा रियल एस्टेट प्रॉपर्टी जा जेके बिज़नेसिस आहिनि, बैंकूं आहिनि, इंश्योरेंस आहे, पोर्ट आहे, मेरीन आहे, तिजारत आहे, उहो सॼी दुनिया जी मालियात कंट्रोल करे। अवां खां जेकॾहिं पुछिजे त बाबा पैदावारी सलाहियत में चीनी मज़दूर वधीक कमु कंदड़ आहे या अमरीकी मज़दूर? तंहिं करे चीनी मज़दूर न रुगो सस्तो आहे, सरकार घर बि ॾिए थी उनखे, तालीम बि ॾिए थी, सिहत बि ॾिए थी। तंहिं करे जेका पैदावार उहो करे थी उहा सस्ती थी मिले। अमेरिका जो मज़दूर उनखे रियासत जी सपोर्ट कान्हे, उनखे पंहिंजी सिहत जे लाइ, तालीम जे लाइ, घर जे लाइ किराया भरणा था पवनि। तंहिं करे उनजी जेकी उजरत आहे उहा चीनी मज़दूर जे मुक़ाबले में वधीक आहे। तंहिं करे अमरीकी पैदावार मां पैदा थियल का बि शइ चीनी शइ जे मुक़ाबले में महांगी आहे। चाइना वधीक तिजारत थो करे, इन करे हू हुनजी पैदावारी सलाहियत वधीक। अमेरिका जी ख़ूबसूरती आहे त हू तमामु घणा सुहिणा स्मार्ट हथियार ठाहे थो सघे, बैंकुनि जा मालियाती तिजारती निज़ाम आहे। इन करे जगियूं हणणु हुनजी ज़रूरत आहे, हिन चीन जी ज़रूरत आहे त तिजारत। चीन मिलिटरी सेंस में अमेरिका जे जंगी ताक़त जे मुक़ाबले में मज़बूत मुल्क न आहे, पर मुआशी ऐं वापारी ताक़त, मुआशी ऐं वापारी। हाणे इहो पसमंदर आहे 150-200 साल। हिंदुस्तान में जेको अकबर बादशाह जो ज़मानो हुयो 15वीं-16वीं सदीअ में, उन ज़माने जो जेको यूरोप हुयो उन खां बहितर समाजी निज़ाम
अवां जेकर पुछजे त 16वीं सदीअ में सरासरी तौर हिंदुस्तान जो माण्हू $150 सालाना कमाईंदो हुयो त यूरोप ऐं अॼु उन ज़माने जो अमेरिका ऐं उन ज़माने जो जापान हिंदुस्तान जे मुक़ाबले में $120-130 साइंसी तौर माण्हू चयो आहे त जेकॾहिं हिंदुस्तान उन ज़माने में अॼु जो जेको यूरोप आहे उन वक़्त जे मुक़ाबले में हिंदुस्तान खां पोइ ते पियल हो। सो अकबर बादशाह जो जेको ज़मानो आहे उन ज़माने जी लंडन, न्यूयॉर्क, टोक्यो एतिरा अमीर वधियल तरक़ी याफ़्ता शहर न हुआ 300-400 साल अॻु मुग़लनि जे ज़माने में। सबबु छा आहे त यूरोप में ग़ुलामी जो दौर हुयो। उते जो जेको जागीरदार हूंदो ॿियनि मुल्कनि में फतह कंदो, जंगियूं हणंदो हुयो, ग़ुलामनि जी ख़रीदारी कंदो हुयो ऐं हुननि उते हिकिड़ो वॾो ख़तरनाक क़िस्म जो जागीरदारी निज़ाम ठाहियो। पर हिंदुस्तान में उन ज़माने में जागीरदारी निज़ाम मुख़्तलिफ़ क़िस्मनि जो। ज़मीन जो मालिक हिते वॾेरो न हो। ज़मीन जो मालिक खेड़ींदड़ हो। हू भले शूदर हुयो, वैश्य हुयो, खस्त्रियो हुयो, ज़ात पात जे बेस ते निज़ाम हुयो। ब्राह्मण मथे पादरी थियो हुयो, मुल्लो थियो वेठो हुयो। अकबर जे ज़माने में जेके खेड़ींदड़ हुआ उहे ज़मीननि जा मालिक हुआ। बादशाह जी रुगो जेकॾहिं मुदाख़लत हूंदी हुई सिर्फ़ एतिरी हूंदी हुई त मुख़्तलिफ़ रियासतुनि मां हिकिड़ो सिपाह भर्ती कजे। ॿियो बादशाहनि जे लाइ नेसेसरी जेके तोहफ़ा ॾिबा आहिनि उनखे छा छॾींदा हुआ? गैर मुस्लिम ख़राज ॾींदा हुआ। दान हा। ॿियो बादशाहनि खे तोहफ़ा ॾींदा हुआ। अदरवाइज़ बादशाह पंहिंजनि आमलनि जे ज़रिए रुगो टैक्स कलेक्ट कंदा हुया। ज़मीन जी मालिकी ॻोठाणनि जी मिल्कियत। समाजी ग़ुलामी हुई। मथियो तबिको हेठे तबिके खे समाजी तौर ग़ुलाम न कंदो हुयो, पर मिल्कियत जे सेंस में ज़मीनूं ॻोठनि जूं मिल्कियत मालिकीअ में मुदाख़लत न हुई। रिज़ल्ट छा हो त आमदोरफ़्त जा, ट्रांसपोर्टेशन जा, कम्युनिकेशन जा या स्ट्रॉन्ग मरकज़ी हुकूमतूं न हुयूं, कान रियासतूं हुयूं। तव्हां ॻाल्हि सम्झो था। नतीजो छा हो त उहे सेल्फ सफिशिएंट हुआ सदन खां। उन ई तिर्ज़े अमल में ज़राअत कंदा हुया। रिलेशनशिप समाजी तौर पोइते पियल हुआ। ज़ात पात कास्ट जेके जाती वर्ना ज़ात ऐं आम जेके माण्हू ज़मीनुनि ते कमु कंदड़ खेड़ींदड़ हुआ। सो तमामु थोरी मीगर आम गुज़ारे लाइक़ पैदावार थींदी हुई। मॉडर्न ज़रूरतूं न हुयूं। रिलेटिवली ख़ुशहाल इलाइक़ा हुआ। रिलेटिवली निस्बत। पोइ जॾहिं अंग्रेज़नि अची हिन मुल्क ते कानूनियूं ठाहियूं त हुननि पंहिंजे ज़राअत जो जेको निज़ाम आहे हू हुतां खणी आया जेको यूरोप में हो। उहो ग़ुलामनि खे वाहींदा हुआ, जंगियूं कंदा हुआ ऐं माण्हुनि खे उजरतुनि ते नौकरियूं ॾींदा हुया ऐं इन क़िस्म जो ख़तरनाक फ्यूडल सिस्टम हो। एशिया में ग़ुलामनि जो कारोबार न हो। ग़ुलामी हुई समाजी। माण्हू पंहिंजे ज़मीननि जा मालिक हुआ। पोइ अंग्रेज़नि वटि उहे इन्फ्लुएंस हुया। हिननि हिते अची करे रेवेन्यू कलेक्टोरेट सिस्टम बनायो त जेके जागीरदार ज़मीनदार ऐं रूतवाड़ी ओनरशिप जा सिस्टम हुआ मुग़लनि जे ज़माने में। मुग़ल वठंदा त रेवेन्यू हुया। हुनजा आमल रुगो टैक्स कलेक्ट कंदा हुआ। सवाइ माण्हुनि खे ज़मीननि तां बेदख़ल करण जे उहे टैक्स कलेक्टर जेके हुआ उहे जागीरदार ज़मीनदार थी विया।
ऐं अंग्रेज़ खे मीडियाटर खपंदो हुयो त लोकल पॉपुलेशन जिते आवाम सां राब्तो हुजे उते हिन क़िस्म जे क्लास जी ज़रूरत आहे जिन खे पोइ खान बहादुर नवाब फलाणा लक़ब अदा कंदा हुआ ऐं उन्हनि खे जागीरूं ॾेई छॾियऊं ऐं जागीरदारनि खे इहो हक़ हूंदो त उहे पंहिंजे तालुक में आउं जागीरदार आहे त मुंहिंजो तालुक आहे के उजड़नि सां या सूमरनि सां त उहा तालुकदारी में इहे तालुका ठाहिया सो आउं पंहिंजे जागीरदारीअ जा हक़ कंहिंखे तालुक में ॾेई छॾींदे सो रेवेन्यू कलेक्शन हुननि जो सभ खां वॾो पर्पज़ हुयो ॿियो पर्पज़ लोकल पॉपुलेशन ते इन क्लास तहत हुकुमरानी करणु पोइ लैंड जो कॾहिं बि ओनरशिप जो रिकॉर्ड न मुग़लनि जे ज़माने में हुयो लैंड ओनरशिप जो जेको पैटर्न हुयो अमल हो मुग़लनि जे ज़माने में लैंड ओनरशिप जा कागज़ न हुआ लेकिन अंग्रेज़नि पोइ उहे सनदूं ॾियणु शुरू कयूं हिकिड़ी वसी अक्सरियत मां उहो क्लास पैदा थियो जेको राति विच में ज़मीननि जो मालिक थी वियो ऐं हारनि खे पंहिंजे ज़मीनुनि तां बेदख़ल करण खां सवाइ सो जेके माण्हू अॻ में ज़मीननि जा मालिक हुआ या खेड़ींदड़ हुआ उहे राति विच में उन्हनि जा हारी थी विया ऐं जे ज़मीनदार चाहे त उन्हनि खे बेदख़ल करे इज द रिज़ल्ट 100 years में या 200 सालनि में हिंदुस्तान मजमूई तौर जामिद समाजी तौर जामिद आहे ऐं ज़राई तौर पोइते पइजी वियो 200 सालनि में जेकी अंग्रेज़नि जी जागीरदारी समाज में मुदाख़लत हुई उन मुदाख़लत हिकिड़ी समाजी अणबराबरी ॿुधाई एसी ताईं जो तव्हां ज़मीनुनि जा मालिक हुअण जे नाते कंहिं वटि बि ज़मीनूं गिरवी रखे छॾियो ऐं हैरानगी आहे त सिंध में उन ज़माने जी स्टेटिस्टिक्स 1920 जी स्टेटिस्टिक्स ॿुधाए थी त 88% बेज़मीन हारी हुआ अॼुकल्ह 25 लख आबादी जेकी आहे उहा हिंदू गिरवी रखंदड़ सेठनि वटि हुई 25 लख में पोइ जॾहिं पाकिस्तान ठहियो त मुस्लिम लीग ते वॾो प्रेशर हो बंगाल में सभ खां वधीक प्रेशर हुयो त उन्हनि 1940 में कमीशन ठाही 1940 में उन्हनि कमीशन ठाही हुई लैंड रिफॉर्म्स कयो अदरवाइज जेकी समाजी हालत आहे ऐं हिंदुस्तान जी क़ौमी तारीख़ में पंहिंजा नारनि उहा तबक़ाती तारीख़ हुई उन्हनि जो ख़्यालु इहो त रेवेन्यू घटायो ज़मीननि तां माण्हुनि खे मालिकी जा हक़ ॾियो ऐं जागीरदार जा जेके अख़्तियार आहिनि उहे घटायो अवां जेकॾहिं इंडियन नेशनल कांग्रेस जा मुतालबा ॾिसो त उहो पंहिंजे कैरेक्टर ऐं जोहर में न रुगो तबक़ाती क़िस्म जी तहरीक हुई त ऐं हितां अंग्रेज़नि खे भॼायो क़ौमी नारो इहो हुयो ऐं रिलेटिवली निस्बतन सक्सेसफुल मूवमेंट सवाइ मुस्लिम कुसचंद हिंदुस्तान जे मुसलमाननि जे सुवाल खां सवाइ हिंदुस्तान जी क़ौमी तहरीक निस्बतन सक्सेसफुल अंग्रेज़नि उहा साज़िश करे हिंदुस्तान में डिवाइड एंड रूल जे तहत उन क़ौमी ॿधीअ ते धकु इहो आयो त क़ौम परस्तीअ जो उभार मुस्लिम क़ौम परस्ती अहिड़े क़िस्म जो कमु अंग्रेज़ अर्बन वटि तर्किश एम्पायर खे चैलेंज करण जो करे अर्बन वटि क़ौम परस्ती उन वक़्त जे साम्राजी ताक़तुनि मुतारिफ़ कराई वई त जे तर्किश एम्पायर खे कमज़ोर करे तंहिं करे हिजाज़ में इराक में जेकी बग़ावतूं थियूं तर्किश एम्पायर जे ख़िलाफ़ उहे अंग्रेज़नि जे साज़िशुनि जो नतीजो तंहिं करे पाकिस्तान जी जेकॾहिं हिंदुस्तान जी क़ौमी तारीख़ में ॾिसो त मुस्लिम अलहदगी पसंदी जी जेकी क़ौमी तहरीक आहे त मुसलमाननि जे लाइ अलॻि मुल्क खपे
छो त असां मुख़्तलिफ़ आहियूं। इहो फंडामेंटली अंग्रेज़नि हिन मुल्क में बंदरगाह खपंदो 35-40% सॼे हिंदुस्तान जी फौज हिन इलाइक़े में हुई ऐं हू अहिड़े क़िस्म जा कम सॼी दुनिया जे भेटकेतुनि में करे चुका जिते हुननि जो असर रसूख़ हुजे ऐं उहो साॻियो ई मुल्क आहे। हुन वक़्तु अंग्रेज़ साम्राज्य जो हिकिड़ी आउटपोस्ट थी ऐं बाद में वरी हाणे जो जेको वक़्त जो साम्राज्य आहे उनजे ताबेदार रियासत थी करे पाकिस्तान हो गयो। तंहिं करे जेकी फंडामेंटल इल्मी मिस्टेक आहे उहो हमेशह माण्हू इहे ॾिसंदो आहे त क़ाइदे आज़म में अलामा इक़बाल को ख़्वाब ॾिठो, उन ख़्वाब जे नतीजे में का जदीद रियासत ठही या मुस्लिम लीग शानदार जिदोजहद कई या तारीख़ तौर फ़ालत भई जिदोजहद सॼी दुनिया जा माण्हू करनि था, नेशन स्टेट ॿियूं बि ठहनि थियूं, उहे ख़्वाबनि ख़्यालनि ऐं जिदोजहदनि मां न पर समाजी अमलनि मां ऐं जेको मुआशी अमल आहे जेको तबक़ाती कंट्राडक्शन आहे उन्हनि मां समाज चेंज थींदा आहिनि। न रियासतूं हरू भरू हिकिड़े ॾाके ते अची रियासत ठही आहे न। जदीद दुनिया जूं रियासतूं 500 साल अॻु में न हुयूं, पहिरीं रियासत 16वीं सदीअ में ठही आहे। हिंदुस्तान अंग्रेज़नि खां अॻु में का हिकिड़ी रियासत त हो ई न। हिंदुस्तान उन्हनि समूरनि रियासतुनि खे गॾे करे अंग्रेज़ हिकिड़ो हिंदुस्तान ठाहिण हिन पूरे ख़िते में को हिकिड़ो मुल्क हो छा? हिंदुस्तान खे मुल्क करणु अंग्रेज़नि जो कारनामो आहे न। तंहिं करे हे जेको जागीरदार असां वटि आहे, जेको क़बाइली सरदार आहे, इहो तारीख़ी तौर अॻु में इहे मुग़लनि जे ज़माने में न हो। ज़मीन जी ओनरशिप कंहिं वटि ज़ाती न हुई। ज़मीन हुन वक़्त जे रियासतुनि जे बादशाहनि जी मिल्कियत हुई ऐं खेड़ींदड़नि जे कब्ज़े में हुई। बादशाह रुॻो उन मां ॾंड वठंदा, उन मां का टैक्स वठंदा। अंग्रेज़नि अची उनखे लैंड टेन्यूअर सिस्टम मुतारिफ़ करायो, ज़मीनदारी जागीरदारी ऐं रूथ वारी। उन मां हिकिड़ो ई ॿियो ख़तरनाक क्लास पैदा थियो जंहिंमां ज़मीन जी ओनरशिप अनइक्वल थी आहे, जंहिंमें तमामु घणी वसी आबादीअ जो ज़मीन जे वसीलनि ताईं पहुच ऐं मालिकी मार्जिनलाइज़ थी आहे, हिक करे थी आहे। ऐं उन खां पोइ तव्हां साम्राजी साज़िशूं इहे हुयूं त बाबा हिकिड़ो मुल्क ठाहे पंहिंजे कब्ज़े में। सॼी दुनिया जा मुल्क या हिन पासे आहिनि, अॻे रूस जे पासे पिया, वरी अमेरिके जे पासे। जेको बि दुनिया जे वक़्त जो साम्राज्य हूंदो आहे उहे इन मुल्कनि जूं सरहद ठाहींदा। भला जेकॾहिं अवां खां पुछिजे कैनेडा, ऑस्ट्रेलिया, न्यूज़ीलैंड या ख़ुदि अमेरिका पंहिंजे वक़्त जे साम्राजी ताक़तुनि ठाहिया या इहे ज़मीननि मां फुटी निकिता? मिज़िलनि इसराइल पंहिंजो पाण ठहियो आहे या वक़्त जूं जेके साम्राजी ताक़तूं हुयूं उन्हनि पंहिंजे मक़सदनि लाइ ठाहियो हूंदो त पाड़े ओड़े जे माण्हुनि जा खोस कंदो, सलामतीअ जा प्रॉब्लम क्रिएट कंदो, ईरान खे दुश्मन ठहिराईंदो ऐं हिन ख़िते में जंगी माहौल हूंदो, हर हिकु माण्हू हथियार वठंदो ऐं सॼी दुनिया जा माण्हू बिलियन्स ऑफ डॉलर्स में हिन सॼी साम्राजी ताक़तुनि खां हथियार वठनि था। ऐं साम्राजी ताक़तूं बि कोई 100, 200, 400 अरब डॉलर न, ट्रिलियन्स ऑफ डॉलर्स जूं जंगियूं करनि था ऐं ट्रिलियन्स ऑफ डॉलर्स जा हथियार विकिणनि था। छो त हुननि जी सॼी मुआशी ताक़त जो जेको ज़ोर आहे उहो जंग ते हथियारनि जे विकिरे ते आहे। तंहिं करे इज़राइल जहिड़ी रियासत खे 4-5 अरब ॾेई माफ़िया वारो कमु वठणु, ही साम्राजी ताक़त इहे ई कंदियूं आहिनि। पंहिंजा माण्हू मोकिले ऑस्ट्रेलिया में, कैनेडा में, न्यूज़ीलैंड में या ख़ुदि अमेरिका में जेकी हींअर पॉपुलेशन आहे
उते जा जेके इंडिजिनियस माण्हू हुआ जिन खे रेड इंडियन छॾियो वेंदो आहे उन्हनि जी नस्ल कशी करे तहस नहस करे अफ्रीका मां गुलाम खणी उते काटन ऐं शुगर कंहिंजा फसल उभारे पहिरियों जेके गुलामीअ जूं लड़ायूं विड़ियूं वयूं आहिनि उहे अमेरिका सेटलर स्टेट आहे, ॿाहिरां जा माण्हू आहिनि, ऑस्ट्रेलिया बि आहे, इंग्लैंड बि आहे। इहो सॼो कुझु नयूं रियासतूं इंपीरियलिस्ट ताक़तुनि जे शासन खां सवाइ ठही नथियूं सघनि, लेकिन जेको असांजो मुल्क ठहियो उहो अलामा इक़बाल जे ख़्वाब मां ठहियो। इहा तारीख़ तौर नाइंसाफ़ी आहे। हिते हिननि खे उहो क्लास खपंदो हुयो, लेकिन रियासत ठहिण सां प्रॉब्लम न आहे। मुंहिंजो प्रॉब्लम इहो आहे त जेको हिते हुकुमरान ठहियो उहो हुननि खे इन डिज़ाइन सां ठाहिणो हुयो जेको असांजो ताबेदार हुजे। जे हुन 70 सालनि में उन्हनि जो रवैयो पंहिंजे अवाम ॾांहुं, वसीलनि ॾांहुं ऐं पंहिंजे मुल्क जी क़ौमी ख़ुदमुख़्तियारी ऐं सालमियत ॾांहुं वॾो बदकिस्मत रवैयो रहियो आहे। वाकई असां मुस्लमान क़ौम हुआसीं त भला बंगाली तन में को ॿाहिरि न हुआ, उनजा गला छो कपियासीं? मुस्लमान ॿाहिरि हिकिड़ी क़ौम हुआ जंहिंजे बुनियाद ते मुल्क ठहियो, उन्हनि जी नस्ल कशी बाक़ी जेके बचियल आहियो बाबा, जेके बाक़ी बचियल आहियो असांखे बार बार इहो ॿुधायो थो वञे त 6-7 हिजरी सन खां अॻु में तव्हांजी का तहज़ीब बि न हुई, ॿोली बि न हुई, तव्हां का तारीख़ी तमदन न रखंदा हुआ, के अरबस्तान मंगोल ऐं तुर्कनि जे तहज़ीब जा तव्हां वारिस आहियो। पर हिंदुस्तान में बि साॻी रियासत ठही। हुननि इन्हनि ॻाल्हियुनि खे न रुॻो तस्लीम कयो त हिंदुस्तान में घण सकाफ़ती, घण क़ौमी ऐं घण ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ मुल्क आहे। इन करे हिन में जेकॾहिं हिकिड़ी रियासत क़ाइमु थींदी त उहा रुॻो सेकुलर ऐं ॿियनि शयुनि खे मञदा करे एक्सेप्ट करे हिकिड़ी रियासत उनखे बि हींअर उतां जा जेके दाख़िली मुला आहिनि उन्हनि जे सेकुलर रियासत खे ख़तरो आहे, जेको ख़तरो असांखे पहिरें ॾींहं खां ई लॻो। छो त असां माण्हू ई ऐं जेको क्लास ठाहियोसीं उहो हिन सोच जो ठाहियोसीं त मुस्लमान हुअण जे नाते तव्हांजी ॿी का सकाफ़त, ॿोली, का कल्चर न थींदो आहे। इन करे इनखे जेसीं ताईं तव्हां इनकार न कंदव हिते मज़बूत हुकूमत ठही नथी सघे। ज़िले सूबा अमीरुल मोमिनीन जेसि ताईं न हूंदा तेसि ताईं पाकिस्तान में मज़बूत रियासत न हूंदी। बट दैट इज़ कंस्पायरेसी, दैट इज़ आवर रूलिंग क्लास। असांजा जेके हुकुमरान तबिका आहिनि इन नाले में असांजा साज़िशूं करे उन साम्राजी ताक़तुनि जा हिकिड़ा ज़र ख़रीद विकाऊ गुलाम आहिनि। को हिकिड़ो बि लम्हो हुजे अवामा को हथु मथे खणी चए त हिन मुल्क जा हुकुमरान ऐं मुरवत था चवंदो, रियली हक़ीक़त में ऐं सचपच जमहूरियत जा दावेदार आहिनि। अमेरिका बि चए थो, बरतानिया बि चए थो हे मुल्क जमहूरी आहे। इहे आहे असांजा हुकुमरान डू दे केयर, हुननि खे को जमहूरियत जो वाकई कोई दर्द या दुख सूर आहे तूं असांजी ॻाल्हि ॿुधनि, असां सां वेहनि, असां सां को बहस करनि, इहो असांजो हुकुमरान उन में इन क़िस्म जी का बर्दाश्त आहे। जे इहे हुजे हा त बंगालियुनि जेके एतिराज़ रखिया या भुटे जेके कॉन्स्टिट्यूशन ठाहिया या ॿिया जेके बि मुल्क जा इलेक्टेड हुकुमरान हुआ उन्हनि खे बेइज़्तो करे घर कढनि, कंहिंखे फाही चाढ़े छॾनि, कंहिंखे रोड ते मारे छॾनि, या उन्हनि खे असांजे पार्लियामेंट जी ऐं जमहूरियत जो एॾो ॾुख हुजे हा त मुल्क जूं फिज़ाई हदूं, हे मुल्क जा जेके पोर्ट आहिनि, हे जेके बार बार अमरीकी आकाउनि जी ख़िदमत था करनि, कॾहिं अफ़गानिस्तान में, कॾहिं ॿियनि मुल्कनि में, पोइ इहे त अवाम खां पुछनि हा त यार असां हाणे जेकॾहिं अमेरिका जा इताद करणु चाहिंदा त पार्लियामेंट असांखे चए थो, पार्लियामेंट में जेको नुमाइंदो आहे चलो जहिड़ो तहिड़ो आहे, वोट वठी आयो आहे, हुनजी लिजिटमेसी आहे। लेकिन हुकुमरान क्लास जेको तबिको आहे
उहो पैदाई कयल इन धंधे लाइ इहो रुॻो असांजे मुल्कनि जा लकाव न आहिनि, सॼी दुनिया में इन क़िस्म जा लकाव इन क़िस्म जे समाजनि जा आहिनि जिते इन क़िस्म जा क्लासिस पैदा कयल आहिनि, जिन खे वीज़ाऊं खपनि, जिन खे पावर ताईं एक्सेस आहे, जिन खे रिसोर्सिस आहे, जेके अवाम में मक़बूल बि आहिनि, जेके मार्शालाऊं बि हणी सघनि, जिन खे ताक़त में आहे, सालार बि आहे। तंहिं करे उन्हनि जो सिधो वास्तो हूंदो आहे। हुननि जो इहो वास्तो न आहे तव्हां केतिरा ग़रीब आहियो, केतिरा बेरोज़गार आहियो, केतिरा पोइते पियल आहियो, केतिरी समाजी नाइंसाफ़ी आहे, तव्हांजूं कोर्टूं कमु करनि थियूं, तव्हांजूं के मीडियाऊं कमु करनि थियूं, या तव्हांखे का ख़ुशहाली आणिजे, या तव्हांजे वसीले जी फुरलुट खूब घटि हुजे, अहिड़ो ॾुख सूर हुननि जे कन ते हुजे त तव्हां गाइड कयो, मां जेकॾहिं ग़लति हुजां। तंहिं पाकिस्तान ठहण खां पोइ बंगालियुनि इहा ॻाल्हि सम्झी छॾी त पहिरें ॾींहं खां वठी उन्हनि जी ॿोली ऐं उन्हनि जी क़ौमी ऐं उन्हनि जे वसीलनि जो जेको इस्तेसाल हो ऐं उन्हनि जी सियासी ताक़त में बराबरी न हुई ऐं असांजा हुकुमरान उन क़िस्म जी बराबरी ॾियण जे लाइ जमहूरी तरह सां तयारु बि न हुआ। तंहिं करे हिकु क़ौम वारो जेको नज़रियो हुयो त हीउ मुल्क जेको आहे हिन बुनियाद ते रियासत ठाहिजे त मुसलमान ऐं ग़ैर मुसलमान पंहिंजी शनाख़्त में के मुख़्तलिफ़ थींदा आहिनि। बंगालियुनि उन ते सियासी धक हणी करे इहा ॻाल्हि साबित कई त हू अक्सरियत हूंदे हिन मुल्क में बराबरीअ जे बुनियाद ते मुसलमान शनाख़्त सां गॾु रहनि सियासी तौर मुमकिन कान्हे। ऐं इहे सॼी दुनिया में भला यूरोप ईसाई आहे, सॼो ईसाई आहे, पोइ हुननि पंहिंजूं अलॻि अलॻि रियासतूं छो ठाहियूं? सियासी तौर हू हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ आहे ऐं मज़हब जे बुनियाद ते यूरोप में पापायत रियासतूं हलाईंदियूं हुई, ख़तरनाक जंगियूं लॻियूं, मज़हबी जंगियूं लॻियूं ऐं ईसाइत खे पोइ ते हटणो पियो त बाबा रियासत जे मामले में धर्म जो जेको मुदाख़लत आहे उहा जदीद रियासतुनि में रुकावट आहे। आवाज़ तस्लीम कयो जेकॾहिं हिंदुस्तान सुभाणे चए त असां धर्म जे बुनियाद ते हिंदू अलॻि क़ौम आहियूं ऐं असांजी क़ौमी रियासत हिंदू रियासत हूंदी, जंहिंजो प्रैक्टिकली मतिलबु इहो आहे त जेको बि ग़ैर हिंदू हूंदो उनजो जीअणु उन रियासत में आराम थींदो। तंहिं असां नंढा थी वॾा थिया आहियूं, तव्हां अजरकूं पायो था, सिंधी ॿोली ॻाल्हायो था, बंगाली ॻाल्हायो था, पश्तून ऐं बलोच ॻाल्हायो था, उहो सरकारी बयानियो इहो आहे त तव्हांखे क़ौम या को सकाफ़त न आहियो, तव्हां आहियो इलाइक़ाई तहज़ीब। असां उहो इलाइक़ा ऐं हो जेके असांजा ताक़त में हुकुमरान आहिनि उहे मुजाहिद आहिनि, उहे मोमिन आहिनि ऐं अमली तौर सां उन मोमिननि वारे वस्फ़ुनि में बराबरि जी ताक़त नथा रखनि। तंहिं करे तव्हां हितां जेके बि हुकुमरान चूंडींदा ऐं उन्हनि जा जेके आका आहिनि उहे तेसीं ताईं एक्सेप्ट न कंदा जेसीं ताईं तव्हां पंहिंजे क़ौम ऐं वतन सां गद्दारी करे हुन क्लास में शामिल नथा थो। ऐं हुकुमरान तबिको बि अव्हांखे ईअं ई ॿुधाईंदो मुल्क कर्ज़ी थी वियो आहे, बेरोज़गारी आहे, मईशत कान थी हले, महांगाई वधी वई आहे, तेल ऐं गैस बि कान था ख़रीद करे सघूं, पर हुकुमरान ईअं चवंदो त असांखे इन गद्दारी करण खां सवाइ ॿियो को रस्तो ई कान्हे। IMF वटि किश्तो खणी वञो, ॿी दुनिया खां, सऊदी अरब खां, अमेरिका खां, IMF खां ॾोकड़ पैसा मिलनि त हिन मुल्क जो ख़र्चो हले, बाक़ी गैर ज़रूरी तौर ते दिफ़ाई ख़र्च घटाइजनि, वसीलनि जो मालिक माण्हुनि खे कजे, मुआशी ग्रोथ खे वधाइजे, इहे हुननि जी एंटीना में न आहिनि। तंहिं करे राति विच में हुननि खे को ख़्वाब अची वञे त मुल्क में गुरबत आहे, समाजी अणबराबरी आहे, हाणे हिननि माण्हुनि खे भला ज़मीनूं ॾियूं, वसीला ॾियूं, इन्हनि खे फैक्ट्रियुनि में कंहिं कम ते लॻायूं, अहिड़ो ख़्वाब नथा ॾिसनि। पाकिस्तान ठहण जो ख़्वाब ॾिठो हुयो,
दुनिया में अहिड़ो को भला हुकुमरान क्लास हुजे जंहिंखे राति जो इहो निंड न ईंदी हुजे। ये हक़ीक़ी तौर मूंसां हिकिड़े जहाज में हमरा मिलियो में उहो इथोपिया जो डिप्टी प्राइम मिनिस्टर। ये ॻाल्हियूं कॾहिं पुछाए गया आओ इकोनॉमिक्स जो प्रोफेसर आहे जी आओ डिप्टी प्राइम मिनिस्टर आहे इकनॉमी क्लास में वीचारो वर्किंग क्लास जो माण्हू। मां पुछोमांसि रियली सच ॿुधाए तव्हां 5, 7, 8 कलाक सरकारी कमकाज करण खां पोइ तव्हांजी मसरूफ़ियत कहिड़ी हूंदी आहे? कैन यू बिलीव लाइक? मुंहिंजो ख़्यालु मुंहिंजो सुवाल जी जेकी वर्बल लाइन माना लफ़्ज़ी हुई उहो इहो त बाबा तूं कंदो छा आहे, पर पोयां ॾिसण पियो चाहे त पंहिंजे अवाम जे मुतलिक़ केतिरा परेशान हूंदा। मिसलन आउं पुछंदो आहियां मुस्लिम लीग जून जे माण्हुनि खां बाबा मोहतरम तव्हांजो जेको लीडर आहे उहो राति जो तव्हां असांजे बारे में परेशान हूंदो, हुनखे निंड न ईंदी हूंदी, सॼी दुनिया जे लीडरनि सां ॻाल्हाईंदो हूंदो, किताब पढ़ंदो हूंदो, सोचींदो हूंदो। चई न साईं खाइण जो शौक़ीन आहे, राति जो बारबेक्यू, संगत, दोस्त यार, ॿियूं मसरूफ़ियतूं। तो हुन डिप्टी प्राइम मिनिस्टर सचमुच ते हुजे असांजे मुल्क में वसीला ई कान्हे। शाम जो चई मां संगतनि खे घुराए करे ताश कयो, तंहिं करे पंहिंजा हुकुमरान 24 आवर्स असांजे बारे में परेशान हूंदा, निंड न ईंदी हूंदनि, कोशिश कंदा हूंदा त हिन मुल्क जा समाजी निज़ाम, मुआशी निज़ाम चेक करे। तंहिं करे सॼी दुनिया जा हुकुमरान इन क़िस्म जे तालुक़ में जुड़ियल आहिनि जिते हिकिड़ा आका आहिनि, ॿिया हुननि जा निस्बती ग़ुलाम आहिनि जिन खे फ़ोन करे चइजे तव्हां असां सां वफ़ादार आहियो, हा कयो या न। ईअं थियो अफ़गानिस्तान जे मामले में अमेरिका असांखां पुछो त बाबा तव्हां तालिबान जे पासे आहियो या असांजे पासे आहियो, ऐं फ़ैसिलो सुबुह जो टेलीविज़न ते ॾिठोसीं सबसे पहले पाकिस्तान। असां पंहिंजे अकाउंट खे चयो बाबा असां तव्हांजा ताबेदार ग़ुलाम आहियूं, हिननि सां असांजो वास्तो न वञे। तंहिं करे न असां जुरत नथा करे सघूं। तंहिं करे हीउ जेको क्लास हुयो उहो 47 में हुननि सम्झो पिए ऐं माण्हुनि ज़बरदस्त क़िस्म जूं सियासी तहरीकूं हलायूं। अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ बि निस्बतन सख़्त जहिड़ा थिया ऐं उन्हनि खे ख़बर हुई, अंग्रेज़ खे ख़बर हुई त हिंदुस्तान में जिन माण्हुनि बग़ावतूं कयूं आहिनि, राणी ऑफ झांसी, छारा मारा जे पुलिस स्टेशननि ते हमिलो कयो, ऐं केरला में बग़ावत थी, ओडिशा में बग़ावत थी, कलकत्ते में बग़ावत थी, ऐं निस्बतन माण्हू ब्रेवली विड़िया। ऐं गांधी ऑन रिकॉर्ड इहा ॻाल्हि कई जेकॾहिं असां तशद्दुद यूज़ कयोसीं, बाल गांधरे तिलक जूं ख़तरनाक मूवमेंटूं हुयूं ऐं अंग्रेज़ खे सख़्तु टफ टाइम हो त असीं मज़ाहिमत करे अंग्रेज़नि खे हितां कढंदा। उन खां अॻु में सिराजुद्दौला, टीपू सुल्तान, वेलू थम्पी, इहे सभु माण्हू विड़ी चुका। तंहिं करे हिंदुस्तान में हारी बग़ावतूं बि हुयूं छो त अंग्रेज़ तमामु घणो फसल खणी वेंदो, फसलनि ते हुननि हिकिड़ा सरकारी तौर पाबंदियूं बणियूं त हिकिड़ी डिस्ट्रिक्ट खां ॿी डिस्ट्रिक्ट में फूड न वेंदो, ऐं 3 वॾियूं फेमिन अची चुकियूं, ॾुकार अची चुको। रुगो बंगाल जे 42 जे ॾुकार में घटि 20 करोड़ माण्हू मरी विया। पूरी 20 सदीअ में जेके हिंदुस्तान में ॾुकार आहे, हिंदुस्तान जे माण्हुनि ते ज़बरदस्ती इहो मड़ियो वियो त बाबा इहो अफ़ीम पैदा कयो, ऐं इहो अफ़ीम हितां पैदा करे वरी चीननि खे ज़बरदस्ती विकिणंदा हुया। अंग्रेज़ जेको अॼु असांखे चए थो जमहूरियत, अमेरिका चए थो जमहूरियत, सॼी दुनिया में तव्हां वियो भला कहिड़े मुल्क में तव्हां जमहूरियत क़ाइमु कई? हिन मुल्क में 200 साल हुया, उहो हिकिड़ो जमहूरी इदारो ठाहियो था। का पार्लियामेंट तव्हां ॿुधी था अंग्रेज़ जे ज़माने में? हिते अवाम जो को से हुयो छा? भला हिंदुस्तान हुन में हांगकांग में रहियो, सॼी दुनिया जी 55 कॉलोनियुनि में के हिकिड़ी जाइ ते पार्लियामेंट ठाही हुजे, के अख़्तियार ॾिठा हुजनि?
इट्स अ क्रिमिनल बिज़नेस। कॉलोनियलिज्म खे सम्झणु ज़रूरी आहे। उन मां ई हिन पुलिस निज़ाम, नौकरशाही, हे जेको जुडिशरी जो निज़ाम आहे इहो सॼो अंग्रेज़ जो आहे। तूं असांजे त ॿोली जे वेझो बि कान्हे। मिसर आउं कोर्ट में वञा, आउं पंहिंजी ॿोली में ॻाल्हाए कान थो सघां। भला हे जेको वाहियात पुलिस निज़ाम आहे इहो को अंग्रेज़ खां अॻु मुग़लनि जे ज़माने जी पुलिस इहे हुई छा? या सॼी दुनिया में जेके पुलिस जा निज़ाम आहिनि उहे अंग्रेज़नि जा ठहियल आहिनि, त अमन न आहिनि। तंहिं करे जुडिशरी जा निज़ाम बि को असांजो तारीख़ी तौर जेके इंसाफ़ जा निज़ाम आहिनि उहे बि अहिड़ा न हुआ। तंहिं करे प्रैक्टिकली अंग्रेज़ वियो आहे, पर अंग्रेज़ शाही न वई आहे। असांजे ज़माने में माण्हू चवंदा हुआ ज़िया मरी वियो, पर ज़िया शाही न हुई। तंहिं करे ही कॉलोनियल लीगसी आहे। जेसि ताईं हिनखे अल्टर न कबो, तंहिं करे समाजी तौर खां तब्दीली, पैदावारी तरीक़ा उहे ई आहिनि, हण बराबरी उहे ई आहिनि। ज़मीन जी मालिकी आम माण्हू वटि कान्हे का, ॻोठाणी आबादी वटि बि कान्हे का। हर हिकु ॿियो माण्हू मोहताज आहे, रोज़गार कान्हे, गैर रस्मी पोरियो थो करे, मुल्क जी मईशत कान थी वधे, मुल्क जा सभु टपड़ तीरमाल थियल आहिनि। हुकुमरान इहे बि नथो चए त बाबा हिन मां निकिरण जो दग ई आहे। तव्हांखे हुकुमरान खां ॿुधो आहे त हिन मुल्क ते एॾो वॾो कर्ज़ चढ़ी वियो आहे। हाणे कर्ज़ हिन तरीक़े सां अॻिलनि 5, 10, 15 सालनि में हीअं लाइबो, को सोच त हुजे न, का सोच त हुजे न। भला मुल्क तरक़ी कंदो, ॿुधायो न तरक़ी कीअं थींदी? माण्हुनि खे वसीलनि ते पहुच न हूंदी, रोज़गार न हूंदो, मुल्क जी मईशत ॿाहिरि जे कर्ज़ ते हूंदी, अहिड़ो मुल्क तरक़ी कंदो? का पॉलिटिकल पार्टी भला ॿुधाए न त असां वटि को जादू जो फीणो आहे, अलादीन जो चिराग आहे, असां इक़्तिदार में या ताक़त में आयासीं, अहिड़े क़िस्म जूं पॉलिसियूं ॾींदासीं। पंहिंजी पॉलिसियुनि में बि हू सेम आहे। हिकिड़ी पॉलिटिकल पार्टी वेंदी, ॿी पॉलिटिकल पार्टी हूंदी, उहे पंहिंजे सोच ऐं नज़रिए में उहा ई ताक़त, उहा ई इताद, उहो ई आलमी इदारनि वटि वेंदी। उन्हनि वटि सोच बि कान्हे। मिसलन पाण चऊं त जेके मुल्क जूं मेजर पॉलिटिकल पार्टियूं आहिनि उहे मुआशी सेंस में हिन क़िस्म जी गुरबतूं, अण बराबरियूं, या वसीलनि ताईं पहुच, या इंडस्ट्रियलाइज़ेशन सनतकारी करणु चाहिनि, या मुल्क जा गैर ज़रूरी ख़र्च घटि करनि, या कर्ज़ घटि करनि ऐं मुल्की मईशत खे अॻिलनि 5, 10, 15 सालनि में वरी वठी अचनि वापसि रस्ते ते, जंहिंमें का मुआशिवात थिए, बेरोज़गारी घटि थिए। अहिड़ी का सोच अव्हांखे नज़र आई हुजे? या जनरल उन्हनि जो दिमाग़ वॾो हूंदो आहे, अव्हांखे जनरल खां ॿुधो हुजे, पुराणा जनरल बि आया, हाणे वारा जनरल बि आहिनि, उहे एक्सटेंशन ते वेठा आहिनि। भला इहो असांखे पंहिंजे इल्म मां रोशनास करे ॿुधाइनि त हिन मुल्क जो आईंदो थींदो कीअं। तंहिं करे ज़रूरी सुवाल में जेसीं ताईं ओनरशिप हिन क्लास वटि रहंदी, जेको क्लास पंहिंजे अकाउंट जो नौकर क्लास आहे, पैदावार जा तरीक़ा उहे पुराणा हूंदा, ॿारनि खे वसीलनि ताईं अप्रोच न हूंदी, उहे ताक़त में बि कमज़ोर हूंदा। माण्हुनि खे ताक़त कान्हे। हुननि जी पार्लियामेंट में मुल्क में 60% रूरल पॉपुलेशन आहे, 70% ॻोठाणी पॉपुलेशन आहे, अधु औरतूं आहिनि। उन हिसाब सां पंहिंजे तबिके मां को बि माण्हू पार्लियामेंट में कान्हे। अव्हां ॿुधायो न त असांजे तबिके मां कहिड़ो माण्हू आहे जेको असांजो आवाज़ हुते पुॼाए? उहो हिकिड़ो माण्हू ॿुधायो, हिकिड़ो माण्हू ॿुधायो न जेको चए त बाबा कालाबाग डैम जे ठहण सां असांजो पाणी घटि थींदो, या हे जेके तव्हां शहर था ठाहियो, जेके ज़रई ज़मीनूं जितां वञो उहे ज़रई ज़मीनूं माण्हुनि उनखे बणाए छॾियो आहे, कॉलोनियूं, रेज़िडेंशियल कॉलोनियूं, रियल एस्टेट प्रॉपर्टियूं, राइशी मनसूबा। सुभाणे जेकी पॉपुलेशन वधी थी, अॼु 5 करोड़ आहियो, अॻिले 2030 में को असां 7 करोड़ थींदासीं। ज़रई पैदावार एतिरी हूंदी जो पंहिंजे खाद खुराक जी ज़रूरतूं पूरियूं थी सघनि। मुल्क अॼु ई पाकिस्तान
हींअर ज़रई मुल्क हुअण जे बावजूद साफ़ी तौर ॿाहिरां ख़ोराक घुराए थो। जो नो असां ख़ोराक में डेफिशिएंट कंट्री आहियूं। ख़ोराक में असां वटि जजी ख़ोराक कान्हे, तंहिं करे आउं हिते हीअ ॻाल्हि चवंदुसि त जेसि ताईं समाजी तौर इहे तालुक न टुटंदा, ज़रई ज़मीनूं ज़बरदस्ती लैंड रिफॉर्म से उन्हनि ड्रामा करे ज़रई ज़मीनूं कॾहिं बि खेड़ींदड़नि जे हक़ खे न ॾिनियूं। जिन माण्हुनि इन क़िस्म जा हक़ जिन मुल्कनि में राइज कया आहिनि उते ज़रई पैदावार वधी आहे, माण्हुनि जी ख़ुशहाली थी आहे। पर उहो तॾहिं थींदो उहो के आम रवाजी वोट जी ताक़त सां थिए त थिए, सुधारनि सां थिए त थिए, पर उनजो अमल सियासी आहे। ऐं पर्सनली इहो सम्झां थो त जेसीं ताईं डिसाइसिवली पंहिंजी ताक़त खे निस्बतन इन तबिके जी ताक़त जे मुक़ाबले में खड़ो न कबो, उन जा का डिसाइसिव वेट न कबी, तेसीं ताईं समाजी इन समाजी ग़ुलामी मां निकिरण जो ॿियो को